फ़ाद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो फ़ाद साहब, तव्हां ॿुधाइजो किथां तालीम हासिल करे रहिया आहियो ऐं तव्हां केतिरो इंस्पायर पंहिंजो महसूसु कंदा आहियो पंहिंजे बाबा खे वठी करे, कहिड़ियूं आदतूं पसंदि आहिनि, तव्हांखे सियासत जो शौक़ु आहे या न? जी बिल्कुलु। ऐं जेको असां हाणे BTC ऐं प्लस LLM कयां पियो BBP यूनिवर्सिटी मां, लंडन मां, इंग्लैंड। उन खां अलावा बाबा जी ॻाल्हि इहा आहे कि लंडन तव्हांखे बाबा ज़ोरी त न मोकिलियो हुयो? न न न, अच्छा, पंहिंजे शौक़ सां विया हुयो? ओके। हाणे मूंखे इहो सर ज़रूरी आहे पुछणु। जी, इहो मुंहिंजो चौथों साल आहे ऐं अंडरग्रेड बि उतां ई कयो आहे। ओके, ज़बरदस्त। त अहिड़ो कोई प्रेशर कोन आहे, ऐं पंहिंजे शौक़ सां ई वियो हुअसि। ऐं उन खां पोइ बाबा जी अगरि ख़ासियत जी ॻाल्हि कयां त उहा इहा आहे त बाबा सां गॾु नंढे हूंदे खां स्पोर्ट्स बि खेॾंदो रहियो आहियां। ओह नाइस, इंटरेस्टिंग। ऐं क्रिकेट में बि हमेशह असां अलॻि अलॻि टीम में खेॾिया आहियूं। ओह ग्रेट। अच्छा, जी हा। त ऑपोजिट टीम में रहियो? हाँ बिल्कुलु, बाबा सां बिल्कुलु ई दोस्ती वारो हिसाब आहे। जेका बि ॻाल्हि हूंदी आहे बाबा सां डायरेक्ट कंदो आहियां। बाबा जी का ॻाल्हि हूंदी आहे त डायरेक्ट कंदो आहियां। ऐं बाबा खे हिकिड़ी ॻाल्हि आउं सजेस्ट कंदसि, उहा इहा आहे त रेस्ट वठनि, हिकिड़ो ॾींहुं ऑफ वठनि हफ़्ते में। ओह अच्छा, मुफ़्त मशवरो सर तव्हांखे मिली वियो त प्लीज़ रेस्ट वठो। टाइम ॾींदा आहिनि तव्हांखे? तव्हां त ख़ैर लंडन हुजो था, वरी डॉक्टर असद आहिनि, हर को पंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ में मसरूफ़ रहे थो। हिक ॿिए सां केतिरो टाइम स्पेंड कंदा आहियो तव्हां? हाणे आउं ॿाहिरि हूंदो आहियां, उन हिसाब सां थोरो घटि टाइम स्पेंड थींदो आहे, लेकिन इहो ई आहे कि हिते ईंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां कि टाइम स्पेंड कयां। पर बाबा वरी इलाही माना पूरो हफ़्तो सफ़र में ई गुज़रंदो आहे। माना हफ़्ते में हिकिड़ो ॿ दफ़ा सफ़र कंदा आहिनि, कराची उमरकोट। त आउं इहो चवंदसि कि इन करे ई सजेस्ट कयां पियो कि हिकिड़ो ॾींहुं हफ़्ते में ऑफ वठनि। अच्छा, पहिरियों दफ़ो जॾहिं तव्हां घरां विया हुयो लंडन त कोई ॾुख वुख थियो हुयो या विछड़ण जो को हुयो ॾुख त भई हाणे मां वञा थो, अलाए छा थींदो, एतिरो नाज़नि सां पलियल आहियां, अहिड़ो कुझु हुयो? जी बिल्कुलु, ईअं थींदो आहे शुरू में। त फर्स्ट टाइम वो घर छॾियसि पे त कंट्री बि चेंज थियो पे, सभु कुझु ई न हुओ। त शुरू में कुझु थियो अहिड़ो, पर अडॉप्ट करणु थोरो ॾुखियो हुजे थो। हा, पर जीअं ई आउं वियो हुअसि त बाबा वरी महीने खां पोइ अची विया लंडन। अच्छा, जी हा, ज़बरदस्त। सो वालिद सां तव्हां ॿिन्ही जी घणी लॻी या वालदा सां? इहो सर हाणे ॾुखियो सुवाल थी वियो, ॾिसूं छा था चवनि। तव्हांजी तारीफ़ ॿुधे इलाही उन्हनि करे वठूं, ॿुधायो मूंखे। वालिदा सां ॿिए हिसाब सां आहे, वालिद सां ॿिए हिसाब सां। घणो केस आहे, घणी अटैचमेंट केस आहे तव्हांजी? ॿिन्ही सां आहे मुंहिंजी बराबरि। अच्छा, बराबरि आहे। डॉक्टर साहब तव्हांजी बि ॿिन्ही सां बराबरि आहे? अच्छा।